ओडे माई बेहोश थी दो ने मथा बियो कैटरीना यार चवन था तो बुखार जी अंदर ही नथा खणन आ तो बीठो आइडे ॾिसो कैमरा में जूतन जी आइसक्रीम ॾिसण चयो थी हा उनखे ॾिसो हेॾे तू जूम ऑप्शन तुझे पी जो आहे घुसी वञे सो ने अंदर यार सुठी लगे वनो यार वनो हितां प्लीज समीना बदतमीज भाभी हेॾे मूंसां गॾु हलो मां कोरोना फ्री आहियां मुंहिंजे हिसाब सां साम्हूं कोरोना पेशेंट बीठो अथव मां पाण ई ॾिसां थी फ़क़ीरनि जा जान इब्राहिम हेॾे ना पाड़े खूबे खां ड्रेस ठाहे मनीष मल्होत्रा ई था ॿुधायो न हे चवण तो चयो भगवान जा जेके जड़िया कपिड़ा बचंदा आहिनि उन मां ड्रेस ठाही अथव न हो शायदि टेलर बंदि थी विया आहिनि त तव्हां टर्मिनेटर जी ड्रेस किथां ठाराई आहे यार तव्हांखे त सफ़ा बि अकुल न आहे की छोकिरियुनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे ऐं इहा ॻाल्हि त पत्थर जी लकीर अथव की साम्हूं जेको बीठो आहे न उहो त बदतमीज़नि जी औलाद अथव तव्हांजो बकवास मुंहुं बंदि करण लाइ मां ॿुधायां थी चाहियां इहा ड्रेस ना ई मां कंहिं पाड़े जी खूबे खां सुबाई आहे न मां सुबी आहे इहा ड्रेस मां पंहिंजे पप्पा जे पैसनि सां वरिती आहे ऐं रेडीमेड वरिती आहे अरे विकी ॿुधाए यार दुकान खुलंदा वरी बंदि था थी वञनि बीमारी ख़तम ई नथी थिए परेशानी वञे ई नथी कयूं त कयूं छा अरे बिल्कुलु मां सम्झी थो सघां तव्हांजो दुख ऐं चवण थो चाहियां सभिनी खे की लाइफ में ॾिसो अहिड़ा मौक़ा जाम घटि ईंदा अथव जॾहिं मां भॻवानु पाण चए की यार आराम कयो न ऐं असांखे असांखे उन ई टाइम ते ॿाहिरि भिटकणो आहे मरणो आहे गॾु पार्टी करणी आहे पर 2020 वाकई कई आहे असांजी सत्यानाश अरे तव्हां गुड़ोविदर्स में कुनाल सर वटि पढ़िया आहियो न मां ॿुधायांव थी हिन टाइम ते मैन ऑफ एक्सीलेंस जो अवार्ड मिलणु बिल्कुल भी आसान कोन अथव सभिनी में त ख़ुशी आहे की कुनाल प्रेमानी सर खे मिलियो आहे जेके रियल में सभिनी खे अॻियां था वधाइनि मां उहो ई चवंदी आहियां की फेल बि थियो था त टेंशन खणणो न आहे कुनाल सर ऐं ग्रोविदर्स कंसल्टेंट्स आहे न असां सां गॾु अरे डीनो मोड़िया हेॾिया डीनो मोड़िया काॾे थो घुमे तूं अर्जुन रामपाल ऐं हड़मा अरे हा मथां छो बीठो तोखे अरे न न मूंखे बाथरूम वञिणो आहे यार पहिरों डिसाइड कयो कंहिंखे अचिणो कंहिंखे बाथरूम वञिणो आहे यार तव्हां विच में ना अचो हुनखे अचिणो आहे मड़ोस न पोइ न वटि कोई बीहे खाली पोयां अची बी थो न ॻाल्हाइण अचे अरे न न तव्हां ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो उहो ई त पोयां मरियो पियो पोइ भाऊ असांजी भाभीअ खे डोसो बोसो खाइण वठी आयो हाणे लॉकडाउन खुलियो आहे जॾहिं खां सची ॿुधायां तव्हांजी भाभी मूंखे छॾे हली वई आहे छा ॻाल्हि था कयो अरे आहे ईअं मथे न पहुची वरी जीअं कोरोना वोरोना थियो त मथे पहुची वरी फैलाइण चालू करे छॾींदा छा आहे यार लफड़ो थी वियो न असांजो पाण में यार चई एनिवर्सरी आहे घुमाइण ठियल मां बि छा कयां हाणे ॿुधायो सची में बि यार असां त जाम परेशान थी विया तोखे लॻे ई नथो ज़िंदगी बोरिंग थी आहे जाम हाणे अरे आई अड़े अरे मुंहिंजी केटी छाल मच्छी बच्छी खाधे पापलेट खाईंदसि पापलेट सिनानी न करे न डीनो पहिरों डीनो नचो यार रामपाल नालो रामपाल दीदी ॿुधो न सिंधीअ में अलम बेबदक चई ॾेखारो न प्लीज चढ़िया ये मूंखे न ईंदा आहिनि न अच्छा ॿुधो लॉकडाउन खे हाणे 3 महीना त गुज़री चुका आहिनि घर वेही कोई चीज़ूं थो खाए कोई पराठा थो खाए सभिनी जो 1.5 किलो त वजन वधी चुको आहे लेकिन तव्हां ना ताईं उअं ई आहियो कीअं मन ये पंहिंजी तारीफ़ त करणु न खपे पर छा पई चवां मां छा चवणो हुयो हा रणवीर ऐं मां ये चीज़ूं बीज़ूं बि जाम खाईंदा आहियूं पर असां न ये फैट फ्री चीज़ूं खाईंदा आहियूं जंहिंमें चीज़ विझो बि त ईअं महसूस ई न थींदो आहे लेकिन मज़ो ईंदो आहे बसि असां इंजॉय कयूं था लॉकडाउन जा ॾींहं पर मन ये ॾकाए छॾियो अथऊं सफ़ा बाबा मुंहिंजा त हथ पेर था कापनि भई हिते निकिता आहिनि हुते निकिता आहिनि ॿुधी करे दिमाग़ ई ख़राब थी वियो आहे असांजो त अरे गुड्डू भैया हेॾे अचो बाक़ी बा यार पंहिंजी घराड़ी सम्झो कुछ भी न ॻाल्हाए भाई तूं गोडो भैया भाउ वांगुरु त सिने ॾिसो हिकु चपाट हणण माण्हू सुन थी वेंदो सभिनी जो कन यार मस्ती न कयूं तव्हां सां लिमिट में कयो पोइ वञो यार ॻाल्हाइणो ई न आहे मूंखे हा ठीकु आहे हेलो जी छाल सभिनी जो चालू आहे पढ़ाई जी अंकल बेबी पुट तव्हां ॿारनि जी ज़िंदगी एॾी मस्तु लॻी पई आहे स्कूल मां छुटियूं लॻी पयूं आहिनि यूट्यूब था ॾिसो सॼो ॾींहुं मज़ो लॻो पियो आहे अरे न अंकल असांखे मन स्कूल जी यादि थी अचे पाण असांखे लेकिन मां ॿुधायांव थी तव्हांखे इहा फीलिंग न अलग ही अथव मन मज़ो ई थो अचे भाई 2 महीने खां मथे वेकेशन कॾहिं बि न मिली आहे असांखे लाइफ में बसि असां सॼो ॾींहुं रांदू था कयूं प्ले स्टेशन था खेॾूं मज़ो थो अचे बसि पाण में अरे गग्गो पोपू छाला यार एॾनि ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि निकिता आहियूं यार चेंज थी विया यार तूं त महीने में सिंगू निकिरी आयूं आहिनि चढ़िया वॾा अॾ त वेंदे न तुंहिंजी हले फलूसो खां हलिया बीठो यार तूं अचो फोटो कढां वेंदव त न हुन पहिरों डॉक्टर कुनाल प्रेमानी ॾिसो असां सभिनी लाइ हिकु इंस्पिरेशन आहिनि ऐं मां सिर्फ़ु एतिरो ई चवंदुमि की असांखे हार न मञणु खपे कंहिं बि ॻाल्हि में तव्हां 12 खां पोइ छॾे न पढ़ाई छॾी न हुई छॾणी पई हुई बट विद गॉड्स ग्रेस एंड ग्रोविदर्स कंसल्टेंट सुठी ट्रेनिंग ॾिनी जॉब वठी ॾिनी अॼु कैनेडा में जॉब थो कयां वाह चिमकी पियो तव्हां त फॉरेन में जॉब वठी ॾींदा आहिनि पोइ ईअं जी हा पर महिनत बि करणी पवंदव ईअं न बसि जॉब खपे कहिड़ो मुंहुं छो थो ठाहे सिधो कर न कढेसि खाली जूता ई कढेसि खाली मां वञा हा 1 थी वियो शादी जो एल्बम ठही वियो तुंहिंजे अरे बंटी काॾे थो घुमे अरे मामा कहिड़ो हाल आहे अरे वाह छा कोट पातो अथव बसि यार तुंहिंजी मामी जी कृपा आहे ॿियो ॿुधाए बिल्डिंग मां बंबू निकिता न यार मामी कढणी नथा यार चवनि था यादगिरीअ लाइ पिया हुजनि अरे बाप रे त परेशानी जो कमु थी वियो चवनि था वायरस पूरो थींदो त यादि त रहो न लॉकडाउन जा ॾींहं
अरे आई तो सोने और रेनकोट पाई दो, सोने और रेनकोट बेंटेक्स जो आहे यार अको लथी कोन थी। दीदी पोइ इहो घणा तोला बेंटेक्स लॻो हूंदो माना हिन में? छॾेसि यार खोटी उछाड़ी अथसीं, मां ॿुधायां थो न ॿुधाईंदे। छा आहे ओए तव्हांखे थोरी चयो, तव्हांखे ईअं छो लॻंदो असां तव्हां सां ई ॻाल्हाईंदा आहियूं हमेशह। लेकिन बेंटेक्स जो रेनकोट पयो घणे हूंदो? 150 रुपया ॿियो छा? ऐं सेकेंड हैंड हुजे त? हेलो नमस्कार, वीडियो खत्म थियण खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां कि अगरि तव्हांजो कोई फैमिली मेंबर आहे, रिलेटिव आहे जंहिंजी ग्रेजुएशन में या पोस्ट ग्रेजुएशन में अगरि केटी लॻी आहे या कंहिं पंहिंजी पढ़ाई अध में छॾी आहे, त ग्रो विद अस कंसल्टेंट्स जा हाणे ऑनलाइन ट्रेनिंग सेशंस चालू थिया अथव, जंहिंमें तव्हां घर वेठे ही ऑनलाइन ट्रेनिंग वठी पंहिंजी पढ़ाई पूरी करे सघंदा आहियो। त घर वेठे लॉकडाउन में अधूरी पढ़ाई पूरी थी थिए, ॿियो असां सभिनी खे छा खपे? एड्रेस ऐं कॉन्टेक्ट नंबर तव्हांजे स्क्रीन ते ॾिनल अथव ऐं हेठि डिस्क्रिप्शन में बि, त जल्दी जल्दी कॉन्टेक्ट कयो।